अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दादू न्यूज़ में भलीकार मां यारा जलता अब्बासी तव्हांखे मेड़ में ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त मेड़ में बदमनी रुकजी न सघी आहे। 5 हथियारबंदनि पारां वापारी जगमाल बणाए लखें रुपया फुल लूट कई वई आहे। मुज़म्मत ते वापारी जेको आहे रतो रत थी वियो आहे। तव्हांखे हिते मेड़ में ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं पिया त बदमनी न रुकजी सघी। 5 हथियारबंदनि पारां वापारी खे जगमाल बणाए लखें रुपया फुरकिया आहिनि। मुज़म्मत ते वापारी रतो रत थी वियो आहे। इन हवाले सां हिन महिल असांजे लाइन ते रिपोर्टर मौजूदु आहे। अॼु उन खां पुछंदासीं त उन वटि कहिड़ा तफ़सीलात आहिनि। जी अजीब असांखे ॿुधायो, आगाह कजो। हाँ जी बिल्कुल राजा, मेहर जी बदमनी रुकजी न सकी है। मेहर ऐं आस पास में तमाम घनी बदमनी है। कल शाम वापारी है वकार शेख उन्हें आखूंद माला में 5 हथियारबंदन मोटरसाइकिल अची जरगमाल करे 13,60,000 फुर मोबाइल फुर करे हिनके बट हणी गोलन जा फायर कंदे आसानी से फरार थी विया आहिनि। जिथे शहरन पिण एहतजाज कयो। शहरी इत्तेहाद मेयर जे सदर ऐं चेयरमैन शहरन वडे अंग में मेयर थाने जे अॻियां एहतजाज कयो। उन एहतजाज खां पोइ SHO रसूल बख्श पावर आहे जंहिं लिखत ॾिनी आहे त मां 1 दिसंबर ताईं या त रिकवरी करे ॾींदुसि या त मां पाण भरे ॾींदुसि। ऐं बदमनी रोज़ जो मामूल बणियल आहे। इन खां 1 ॾींहुं अॻ में 2 मोटरसाइकिलूं जूने जा हुया मेयर जा, उन्हनि खां बि खसिजी वियूं आहिनि। ऐं गुज़िरियल राति एक चांदी खां एक्सप्रेस मोटरसाइकिल कॉलेज जे भरिसां पिण खसी वई आहे। रोज़ जो मामूल बणिजी चुकी आहे मेयर में फुर धाड़ा, इहो धाड़ो ई चई सघिजे थो। जंहिं ते SHO रसूल बख्श पावर लिखत ॾिनी आहे शहरनि खे त आउं 1 तारीख़ ताईं रिकवरी कराईंदुसि या पाण भरे ॾींदुसि। उन खां पोइ एहतजाज ख़तमु कयो वियो आहे ऐं 1 तारीख़ ताईं जो इंतज़ार शहरनि कयो आहे। वॾी महिरबानी अजीब, तव्हां असांखे आगाह कयो। नाज़रीन, तव्हांखे हिते मेड़ मां ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं पिया त मेड़ में बदमनी रुकजी न सघी आहे। 5 हथियारबंदनि पारां वापारी खे यरगमाल बणाए लखें रुपया फुल लूट कया आहिनि ऐं मुज़म्मत करण ते वापारी खे रतो रत कयो आहे। तव्हांखे हिते ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं पिया त मेड़ में बदमनी न रुकजी सघी आहे। 5 हथियारबंदनि पारां वापारी खे यरगमाल बणाए लखें रुपया फुरकिया आहिनि।